कबाए मुझे सब्सक्राइबर भी दवा ऐसा है गोठे हो बेहतरीन मानू दवा बिजनेसमैन दवा नंढो बिजनेसमैन। अस्सलाम वालेकुम मां बिलाल मज़ारी अज जो व्लॉग मुझे रूम के कलर तो थे पे तो मां सोचम तो मां पाए दोस्तन के दीदार कराइंदो छत जो कलर जो कलर मां ता कुछ सिनेमैटिक्स तो दिखाया कलर पेंटर दवा नहीं भाई ये दवा पेंटर दवा फाइम भाई असां गोठ में हले तो पयो कम रोडन जो मां तव्हांखे ॾेखारींदो हलां रोडन जो कम असां गोठ में हले तो माना हाणे असांजो गोठ तरक्की में आहे देश हाणे दुबई सो थियण वारो आहे। असांजी देह में तरक़ियाती कम हलंदा पर तरक़ियाती कम अहिड़ा था हलनि जो जेके मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि जूं घिटियूं ठाहियूं थी वञनि बहरहाल जेके आम माण्हू जी घिटी का बि न आहे ठही। जॾहिं बि ॿार गॾु थियनि त सम्झी वेंदा कयो त को न को तमाशो थियो आहे। हाणे तमाशो इहो थियो आहे त असांजो ट्रांसफार्मर ख़राबु थी पियो आहे हाणे उनखे मिस्त्री लाइण जे लाइ आयो आहे त खणी वञे ठाहे अचे। अच्छा अॼु मुंहिंजे रूम जी फिटिंग थी थिए अचो त मां तव्हांखे ॾेखारियां। जी हाँ नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजे रूम जी फिटिंग हले थी पई। जी हाँ नाज़रीन हाणे तव्हां सीन ॾिठो त मुंहिंजे रूम जी फिटिंग थी हले ऐं मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु थी पई आहे दुआ कजो मुंहिंजे लाइ त सही थी वञे। हाणे मां फ्रेश थी अचां उन खां पोइ वधीक ॻाल्हायूं था। नंदी टोपी वारा छा हाल आहे हथ मिला ख़ुशि आहे। हे असांजी घिटी अथव जंहिंमें रोड लॻी वियो आहे ऐं होॾे कमु हले थो पियो। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अल्हम्दुलिल्लाह असांजो ॻोठ देश तरक़ी थो करे। हे असांजो पाड़ो आहे जंहिंजी सॼी घिटी तक़रीबन कंप्लीट थी वई आहे बाक़ी कुझु रहियल आहे उहा बि उनजो बि कमु हले थो पियो। अॼु आहे रमज़ान शरीफ़ जो 17हों रोज़ो ऐं 3हों जुमो मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे मुबारक। ऐं हाणे हलूं था जुमे नमाज़ लाइ। जी हा नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था त हे आहे असांजी मज़ारी मोहल्ला जी मस्जिद जंहिंमें जुमे नमाज़ न थींदी आहे। जुमे नमाज़ असां ॿी मस्जिद में पढ़णु वेंदा आहियूं। अचो त मां तव्हांखे ॾेखारियां थो। जी हा नाज़रीन हीअ आहे उहा मस्जिद जंहिंमें असां जुमे नमाज़ पढ़ण लाइ ईंदा आहियूं ऐं इहो बि ॿुधाईंदो हलां त असां ईद नमाज़ पढ़ण जे लाइ बि हिन मस्जिद में ईंदा आहियूं। ऐं हीअ आहे उहो मौलवी साहिबु जेको असांखे जुमे नमाज़ पढ़ाईंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे रूम जी फिटिंग बि कंप्लीट थी वई ऐं तव्हांखे मां ॾेखारियां थो। जी हा नाज़रीन तव्हां ॾिठो त मुंहिंजे रूम जी फिटिंग थी वई आहे। हाणे मां वञा थो अफ़्तारीअ लाइ कुझु सामान वठण जे लाइ। कबाए मुंहिंजो सब्सक्राइबर बि अथव ऐं असांजे ॻोठे जो बेहतरीन माण्हू अथव बिजनेसमैन अथव नंढो बिजनेसमैन।